दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जी, जेका हाणे रिकॉर्डिंग शुरू थियण वारी आहे। दोस्तों मां पोइ एपिसोड में तव्हांखे ॿुधायो त 18 तारीख़ खां पोइ हुनजी शूटिंग नए महीने में स्टार्ट थियण वारी आहे। लेकिन तव्हांखे एतिरो ॿुधायां तव्हांखे दोस्तों, इहा उस्तम शहर बलूचिस्तान में शूटिंग कई वेंदी, जंहिंमें इरफान शेख बि आहे ऐं एजाज़ मल्हा होॾां जेको आहे आज़म महगल मुख्य किरदारु आहे, खजू पाण आहे। खजू जी पुराणी टीम जेका दुलाब ऐं ज़हर ज़िंदगी में हुई, अक्सर उहा टीम तव्हांखे उते नज़र ईंदी। सना रज़ा बि आहे, मुंहिंजे ख़्याल में साईं निसार शाह बि आहे ऐं उम्मीद अली कलवड़ बि हूंदो। ऐं दोस्तों हीउ ड्रामो उते बलूचिस्तान में शूट कयो वेंदो। ज़बरदस्त कहाणी आहे जी पंहिंजा वेरी जी, ऐं हाणे पक थी वई आहे त 18 तारीख़ खां पोइ हिनजी शूटिंग धमाके सां हलंदी ऐं नई अपडेट्स 18 तारीख़ ताईं तव्हांखे फाइनल करे ॿुधाईंदासीं। ऐं इन जे करे मां हीअ अपडेट ॾेई रहियो आहियां त पहिरियों जेको अपडेट न पिया ॾियूं, छो त कंफर्मिंग अञा न थी हुई। हाणे कंफर्म ख़बर थी चुकी आहे, छो त खजू साहब पाण ई ॿुधायो आहे। त इन करे अपडेट ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं तव्हां ताईं अपडेट पुॼाइणु असांजो फ़र्ज़ु आहे त नवां ड्रामा कहिड़ा अची रहिया आहिनि, कहिड़ा न अची रहिया आहिनि। ऐं वीडियो सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। उदासी टेक यूट्यूब चैनल खे मिलंदासीं तव्हां सां कंहिं नए वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त।